DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो मुजफ्फराबाद जो दौरो आज़ाद जम्मू कश्मीर जी सिविल सोसाइटी सां मुलाक़ात। ISPR मूजिब पाक फ़ौज जे तर्जमान सिविल सोसाइटी विच में सवालनि जवाबनि जो जामी सेशन मुनक़िद कयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त कश्मीर पाकिस्तान जे साह जी रग हुई आहे ऐं हमेशह रहंदी। पाकिस्तान ऐं कश्मीर खे दुनिया जी का बि ताक़त अलॻि नथी करे सघे। कश्मीरी अवाम पाक फ़ौज सां मुहबत जो इज़हार कंदे DGISPR खे कश्मीरी सक़ाफ़ती लिबास पेश कयो। भारतीय जारियत खे मुंहं तोड़ जवाब ॾियण ते पाक फ़ौज खे ख़राज तहसीन बि पेश कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदर आसिफ अली ज़रदारी खां इस्तीफ़ा वठण या आर्मी चीफ जे सदर बणजण वारी ख़्वाहिश बाबति समूरियुनि अफ़वाहुनि खे सख़्तीअ सां रद्द करे छॾियो। अफ़वाहूं बेबुनियाद करार। मुल्क खे ख़ुशहाल बणाइण आला क़यादत मुतहद वज़ीर आज़म जो चवणु आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर न कॾहिं सदर बणजण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई आहे ऐं न ई अहिड़ी का तजवीज़ गौर हेठि आहे। सदर फील्ड मार्शल ऐं हुन विच में लाॻापा एतिराम पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जे गॾियल अज़म ते ॿुधल आहिनि। सदर ज़रदारी जे इस्तीफ़ा बाबति गर्दिश कंदड़ अहिड़ियुनि ख़बरुनि में का सदाकत नाहे। चीफ जस्टिस यहिया आफ़रीदीअ जी सरबराही में सुप्रीम जुडिशल काउंसिल जो इजलास जजिस ख़िलाफ़ मिलियल शिकायतुनि ऐं कारकर्दगी जो जाइज़ो वरितो वियो। आला अदलिया जे जजिस तरफ़ां लिखियल ख़तनि खे नज़र में रखंदे अदालती कोड ऑफ कंडक्ट ते बि गौर वीचार कयो वियो। पधिराई बाद में जारी कई वेंदी। इजलास में आला अदलिया सां लाॻापियल जज बि शरीक थिया। सुप्रीम कोर्ट जो सीनियर तरीन जज मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर काउंसिल मेंबर जी हैसियत सां शरीक। इजलास दौरान जजिस जे पेशेवरानी सलाहियतुनि ऐं उन्हनि जे रवैयनि ते बि गौर कयो वियो। कराची जे इलाइक़े पंजाब चुरंगी में शहरियुनि जो बिजलीअ जी बंदिश ख़िलाफ़ एहतिजाज। पुलिस एहतिजाज कंदड़नि ऐं इलेक्ट्रिक इंतज़ामिया विच में ॻाल्हियूं कामयाब। रहवासियुनि एहतिजाज ख़तमु करे छॾियो। के इलेक्ट्रिक शहरियुनि जो एहतिजाज ख़तमु थींदे ई बिजली बहाल करे छॾी। शहरियुनि रोडनि ते धरणो हणी ट्रैफ़िक जाम करे छॾी हुई। जॉब में नव मुसाफ़िरनि जे क़त्ल जो केस दाख़िल। CTD थाणे ते अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। CTD ज़रियनि मूजिब लेविस थाणे जे SHO जी फ़रियाद ते केस में क़त्ल जी कोशिश ऐं दहशतगर्दी समेत ॿिया कलम शामिल कया विया। बलोचिस्तान में नव मुसाफ़िरनि खे बस मां लाहे क़त्ल कयो वियो हो। मार्जिवल पंजाब वासी मुसाफ़िरनि जा लाश पंहिंजे अबाणनि इलाइक़नि ॾांहुं उॿारिया विया। आपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरो सां WWF पाकिस्तान जे वफ़द जी मुलाक़ात। WWF तरफ़ां मंसूर ढंढ जी बहाली लाइ रिचार्ज पाकिस्तान मंसूबो शुरू कयो पियो वञे। सीनियर डायरेक्टर रिचार्ज फवाद हयात जो चवणु आहे त मंसूर ढंढ जी बहाली ते $8 मिलियन ख़र्च ईंदा। मंसूर ढंढ जी बहाली जो 7 सालनि जो मंसूबो आहे जेको 2031 में मुकमल थींदो। मंसूबे जो मक़सदु मौजूदा ऐं वधंदड़ माहौलियाती चैलेंजिस खे मोहंजणु आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे चयो त ढंढ जे पुराणनि रस्तनि खे ॿीहर फ़ाल करे 30 किलोमीटर ताईं खोटे ऐं मुरमत जो कमु शामिल आहे। मंसूबे में गाजी शाह, वाही पांधी, कस्बो टंडो रहीम खान, हालेली नदी शामिल आहिनि। हुकूमत ढंढ जे पाणी खे साफ़ करण में मुकमल सहकार कंदी। माहौल खे बहितर बणाइण में हुकूमत मुकमल सहकार कंदी। पाणी खारो हुजण सबबि ढंढ जो कुदरती माहौल मुतासिर थी रहियो आहे। नौशेर फिरोज़ी अदालत आम चूंडनि दौरान पोलिंग स्टेशन ते झेड़े ऐं बिलावल ज़रदारी क़त्ल केस में जतोई भाइरनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि पारां फ़र्द जुर्म खां इनकार। NPP सरबराह ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई अदालत में पेश थिया। दहशतगर्दी तोड़ अदालत मोरे वाक़े जे चइनि केसनि जी ॿुधणी लाइ धार तारीख़ूं मुक़ररु करे छॾियूं। घरू वज़ीर जो घर साड़ण वारे केस जी ॿुधणी 31 जुलाई ते थींदी। ॿियनि केसनि जी ॿुधणी 16 जुलाई ते थींदी। दादू ज़िले जे अमीनाणी थाणे ते पुलिस ते हमले केस जी ॿुधणी 29 जुलाई ताईं मुलतवी। ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। पुलिस 3 कलाक बयान वठण खां पोइ अदालत में ग़लति बयानी करे रही आहे।
तरबेला ऐं कोही सलेमान मां छॾियल पाणी जो वॾो वहिकिरो सिंधु दरिया में दाख़िल थी वियो। दरियाई वहिकरनि में वाढ खां पोइ गुडू बैराज वटि नंढी बोट बरक़रार। गुडू वटि मथां वहिकिरो 3,28,822 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,95,162 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 2,02,705 ऐं हेठां वहिकिरो 1,58,615 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 67,685 ऐं हेठां वहिकिरो 25,860 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पंजाब के मुख़्तलिफ़ इलाक़नि में ज़ोरदार बरसात सबबि हेठाहीं वारे इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। बलोचिस्तान के नदी नालनि में बि चाड़। लाहौर, मुल्तान, फैसलाबाद, बहावलपुर, चिन्यूट, रहीम यार खान, लोधरान, राजनपुर, झंग, खुशाब ऐं सरगोदा में ज़ोरदार बरसात। अॼु बि पंजाब, उत्तर ओभर बलोचिस्तान, अपर केपी, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में कुझु हंधनि ते बरसात जी अॻकथी थी। 17 जुलाई ताईं बरसातुनि ऐं इम्कानी ॿोॾि जे ख़तरे जा अलर्ट जारी। भेड़िया रोड भरिसां सदावा में ट्रपो ॾेई आपघात कंदड़ करोंडी वासी प्राइमरी उस्ताद जो लाश चाहीं मुनोमल भरिसां हथायो। करोंडी जे ॻोठ पारल खान शहर वासी इरशाद शहर जो 24 कलाकनि खां पोइ टोबनि लाश हथ कयो। फोती जे घर में रोज राड़ो मची वियो।